بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। هل أتاك حديث الغاشية तहक़ीक़ तव्हां वटि गाशिय यानी क़यामत जी ख़बर पहुती। وجوه يومئذ خاشعة عاملة ناصبة केतिरा मुंहुं उन ॾींहुं ज़लील ऐं ख़्वार हूंदा जेके फ़क़ति दुनिया लाइ कमु कंदड़ ऐं थकजंदड़ हूंदा। تصلى نارا حامية उहे ॿरंदड़ बाहि में पवंदा। تسقى من عين آنية उन्हनि खे बेहद टहकंदड़ चश्मे मां पाणी पियारियो वेंदो। ليس لهم طعام إلا من ضريع उन्हनि लाइ ज़रीअ यानी सुकल ज़हरीले कंडनि खां अलावा को बि ताम न हूंदो। لا يسمن ولا يغني من جوع जेको न खेनि थुलो कंदो ऐं न खाउनि बुख दफ़ा कंदो। وجوه يومئذ ناعمة لسعيها راضية केतिरा चेहरा उन ॾींहुं नेमतुनि ऐं ख़ुशियुनि में हूंदा जेके पंहिंजी कोशिश ते राज़ी ऐं ख़ुशि हूंदा। في جنة عالية उहे बुलंद जन्नत में हूंदा لا تسمع فيها لاغية जो उन में का अजाई ॻाल्हि न ॿुधंदा। فيها عين جارية उन्हीअ में हिकु चश्मो वहंदड़ आहे। فيها سرر مرفوعة وأكواب موضوعة उन्हीअ में मथां खां तख़्त आहिनि ऐं हर वक़्तु उन्हनि जे अॻियां चूंडियल प्याला हूंदा। ونمارق مصفوفة وزرابي مبثوثة ऐं लाॻीता ग़ालिचा विछायल हूंदा ऐं उन्हनि ते सफ़ेद आला क़िस्म जा कपिड़ा विछायल हूंदा। أفلا ينظرون إلى الإبل كيف خلقت छा पोइ इहे उठ जी ख़िलक़त नथा ॾिसनि त उहो कहिड़ीअ तरह पैदा कयो वियो। وإلى السماء كيف رفعت ऐं आसमान ॾांहुं नथा ॾिसनि त उहो कीअं बुलंद कयो वियो। وإلى الجبال كيف نصبت وإلى الأرض كيف سطحت ऐं जबलनि ॾांहुं नथा ॾिसनि त इहे कीअं खोड़िया विया ऐं ज़मीन ॾांहुं नथा ॾिसनि त इहा कीअं विछाई वई। فذكر إنما أنت مذكر पोइ रसूल अरबी तव्हां नसीहत करियो तव्हां त नसीहत कंदड़ आहियो। لست عليهم بمسيطر إلا من تولى وكفر तव्हां हरगिज़ उन्हनि ते तसलुत कंदड़ न आहियो मगर जेको माण्हू मुंहुं फेरे थो ऐं कुफ़र करे थो। فيعذبه الله العذاب الأكبر पोइ अल्लाह ताला उनखे तमामु वॾो अज़ाब चखाए थो। إن إلينا إيابهم बेशक इन्हनि जो वरण असां ॾांहुं आहे। ثم إن علينا حسابهم उन खां पोइ बेशक इन्हनि जो हिसाब करणु असां ते आहे।